पाकिस्तान स्टील मिल जा जेके मुलाज़िम आहिनि उहे अॼु टे ॾींहं बि कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज ते वेठल आहिनि। अचो त उन मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजा मुतालबा इहे ई आहिनि त जीअं ख़ान साहब पाकिस्तान स्टील मिल आयो हो 2016 में त हुन इहो ई चयो त मां स्टील मिल हलाईंदुसि ऐं नवाज़ शरीफ़ खे उन हुकूमत जे वज़ीर अज़म खे हिट कयो हुयईं त तुंहिंजूं पंहिंजूं स्टीम हलनि थियूं, सरकारी स्टीम नथी हले, मां ईंदुसि गुड मैनेजमेंट आणे करे स्टीम हलाईंदुसि। मौजूदा सदर मुमलिकत आरफ अलवी साहब इहो ई चयो हो त 4 महीने स्टीम मिल बचा लो, जब हमारी हुकूमत आएगी तो हम स्टीम मिल चलाएंगे। तो 4 महीननि खे जेको आहे 26 महीना थी विया आहिनि, असां स्टीम मिल बचाए वियासीं, हिन महिल ताईं पिया स्ट्रगल था कयूं, पर उहा ई हुकूमत हाणे असांजा मुआशी क़त्ल थी करे जेके 9350 माण्हुनि खे कोरोना जी आड़ में बग़ैर कंहिं नोटिस जे जेको आहे सो कढण जो जेको आहे ऐलान करे वेठी आहे। बात यह है कि स्टील मिल के पीछे बहुत सारे लोग पड़े हुए हैं। असल वजह क्या है, इसकी ज़मीनें जो कि सोने के भाव की हैं उस पर इनकी सबकी नज़रें हैं। गवर्नमेंट का क्या काम है, जब आपने इलेक्शन से पहले वादा किया था कि हम इसको रिफॉर्म करेंगे, इसको चलाएंगे, आपने जितने भी वादे किए सब पर आपने यू टर्न ले लिया। कोई यार आप दाई मदीना रियासत के दाई बनते हैं, मदीना रियासत में भी ऐसे होता है कि जो बात की जाए उससे आप मुकर जाएं। असांजी हुकूमत असांजो ई माशी क़त्ल करे रही आहे। जेको मोर सबूत आहे पीटीआई जो मेंबरशिप जो कार्ड, असांजो ई माशी क़त्ल करे रही आहे। 9350 मुलाज़िमीन खे बरतरफ़ कयो पियो वञे। जॾहिं त इमरान खान जो वाइदो हुयो त मां 1 करोड़ नौकरियूं ॾींदुमि ऐं सदर मुमलिकत आरफ अलवी साहब जॾहिं आयो त चई 4 महीना तव्हां स्टील मिल खे बचायो, बाक़ी अल्लाह मालिक आहे, मां स्टील मिल ताईं हलाए ॾेखारींदुमि। हिननि जा उहे वाइदा काॾे विया, अॼु यू टर्न वठी विया आहिनि। असां उनजो तहरीक जो हिसो थी करे हिते वेठा आहियूं प्रेस क्लब ते, त असांजी हुकूमत लाइ वॾी शर्मनाक हिकिड़ी ख़बर आहे। पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान खान ऐलान कियो त स्टील मिल जे हवाले सां त असांखे हिननि खे रिफॉर्म कंदासूं, रिफॉर्म करे हलाए ॾेखारींदासूं, सुठी मैनेजमेंट वठी ईंदासूं। पर अॼु अफ़सोस जी ॻाल्हि, अफ़सोस जो मुक़ाम आहे त प्राइम मिनिस्टर स्टील मिल खे रिफॉर्म नथो करे सघे त पाकिस्तान खे कीअं रिफॉर्म कंदो, कीअं पाकिस्तान हलाईंदो। अहिड़े नमूने त माफ़िया ब्लैकमेल जे करे हुनजी ब्लैकमेलिंग में पाकिस्तान हलंदो। प्राइम मिनिस्टर इमरान खान सां मुतालबो था कयूं इंसाफ़ लेबर यूनियन CPI पाकिस्तान कंज़र्वेटिव पार्टी जे तरफ़ां त ख़ुदा हिमिटन ग्राउंड ते जेको सोचो तव्हां ऐं स्टील मिल खे हलायो। जी तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको मज़दूर दुश्मन फ़ैसिलो कयो वियो आहे, इन फ़ैसिले खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। मुलाज़िम अॻवाननि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार इहो फ़ैसिलो वापसि न वरितो त अॼु कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज ते वेठल आहियूं। सुभाणे कराची जा जेके रोड आहिनि, रस्ता आहिनि, उहे बि ब्लॉक कया वेंदा। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु शाहिद मीरानी, टाइम न्यूज़, कराची।